ओम साईं राम। हीअ जेका साईं बाबा जी कथा आहे उहा साईं बाबा जे हिकु ख़ासि डिवोटी विष्णु बलवंत पितले जे बारे में। उनजो बाबा में जाम विश्वास हो। उनजी सॼी फैमिली बाबा खे मञींदी हुई, पर उनखे कॾहिं बि शिरडी वञण जो मौक़ो न मिलियो। आख़िर उहो मौक़ो अची वियो। 1916 में उनजो शिरडी वञण जो प्रोग्राम बीठो। बॉम्बे में रहंदो हो। चई बॉम्बे मां ख़ासि शइ कई बाबा लाइ खणी वञा। तॾहिं अंबनि जी मुंद हुई। तॾहिं अंबनि सुठा अंब, कचा अंब खणी करे हिकु टोकरो ठाराए वरितो ऐं शिरडी लाइ तयारी कयईं। जीअं ई हू कोपरगांव पहुतो, उते कोपरगांव खां 10 किलोमीटर परे शिरडी में जेके बाबा जा डिवोटी बाबा सां गॾु वेठा हुआ, सभिनी खे अंब जी ख़ुशबू अचणु शुरू थी वई। सभु माण्हू हिते उते निहारणु लॻा कि अंब आख़िर जी ख़ुशबू अचे किथां थी, पर कंहिंखे बि सम्झ में न आयो ऐं कंहिंखे बि बाबा खां पुछण जी हिमत न थी। त सभु चुप करे वेठा रहिया। हू पितले जी कोपरगांव मां रिक्शा करे करे अची करे शिरडी पहुतो। शिरडी में हिते रूम कयईं, उते पंहिंजो सामान रखियईं, अंब जी टोकरी पे रखियईं ऐं बाबा जो दर्शन करण लाइ आयो। बाबा जो जीअं दर्शन कयईं पहिरें पियो, बाबा चयसि, भाई तूं मुंहिंजे लाइ काई ख़ासि शइ खणी आयो आहीं मुंबईअ मां, उहा किथे आहे? चई पर बाबा उहो त अंब आहिनि, उहे कचा आहिनि। चई अरे अंब कचा कोन अथई, अंब पका थी चुका अथई, तूं वञी करे खणी अच। हीअ थोरो वाइड़ो थो थी वञे। हिन त सफ़ा कचा अंब वरिता हुआ जिन खे पकड़ में अञा 2 टे ॾींहं लॻंदा। पर चए थो हाणे बाबा चए थो त मां वञा थो। वञी रूम में ॾिसे थो त सभु अंब पकल आहिनि ऐं हिकदमि सुठा तयारु थी बीठा आहिनि जीअं हिनखे खपंदा बाबा खे ॾियण लाइ। चए थो हीअ बाबा खां काई बि ॻाल्हि लिकी नथी सघे। अची करे बाबा खे पेरे पए थो ऐं बाबा अॼु अंब जी टोकरी सॼी बाबानि खे ॾिए थो। बाबा सभिनी खे विराए थो करे। उनखां पोइ हीअ 8 ॾींहं हुते रही थो पए। रहण खां पोइ उते हिकु बाबा जी हिकु सुठी फ़ोटो वठे थो, जेको हू चए थो बाबा हथ लॻाए ॾींदा त मां पंहिंजे घर में रखंदुसि करे। ऐं हिन जे खे हाणे बाक़ी 15 रुपया बचा, जेके हिनखे घर पहुचण लाइ उन टाइम ते काफ़ी हा करे। जीअं बाबा वटि अचे थो, बाबा खे पेरे पए थो ऐं बाबा खे उहो तस्वीर ॾिए थो। चएसि थो बाबा तव्हां मूंखे हीअ तस्वीर हथ लॻाए ॾियो, मां घर वञी रखां ऐं तव्हांजी पूॼा कयां। बाबा हुन तस्वीर खे खणे थो, पंहिंजे गले सां लॻाए थो। गले लॻाए करे चएसि थो वञ, तुंहिंजो सभु हाणे भलो थींदो। पर चएसि थो वञण खां पहिरीं मुंहिंजी दक्षिणा त ॾेई वञ। चए थो हा बाबा, जेको तव्हां चओ। बाबा चएसि थो मूंखे 15 रुपया दक्षिणा ॾे। उहो हिकदमि वाइड़ो थो थी वञे, छाकाणि हिन वटि हुआ ई 15 रुपया। चए थो हाणे बाबा खे मां 15 रुपया ॾींदुसि, मां घर कीअं पहुचंदुसि? पर हाणे बाबा सां केरु काई बि ॻाल्हि ईअं न कंदो हो करे। चवंदो ठीकु आहे बाबा जी जेका इच्छा। हुनखे 15 रुपया दक्षिणा खीसे मां कढी ॾेई थो छॾे। बाबा खां मोकिलाए निकिरे थो। रस्ते ते सामान खणी हले थो। मां चयो ठीकु आहे, हाणे 8-10 किलोमीटर पंधु करे कोपरगांव ते पहुचां थो। जीअं ई थोरो 400-500 मीटर हले थो त पुठियां टांगो थो अचे। टांगे वारो अचे थो, चए थो अरे दादा केॾां वेंदा? चई भई मां त कोपरगांव वेंदुसि, पर मूं वटि पैसा कुझु अथई कोन, त हाणे छा कजे? चई काई ॻाल्हि कोन्हे, मां त कोपरगांव ईअं वञा वेठो न ख़ाली, मूंखे त हुतां पैसेंजर वठी अचिणा आहिनि, मां त ख़ाली थो न, तव्हां वियो ॻाल्हियूं ॿोलियूं करे निकिरी वेंदासीं। ॾाढो ख़ुशि थो थी वञे। हुनसां कोपरगांव वञे थो। जीअं टांगे मां लहे थो सोचे थो मूं वटि हाणे पैसा त आहिनि कोन, पर मूं वटि के शयूं आहिनि, मां काई सुठी शइ हिनखे ॾियां। जीअं ई हेठि लही करे पंहिंजी बैग खोले करे हुनखे ॾियण जी कोशिशि थो करे, ईअं थोरो मुंहुं हिन पासे थो करे ऐं जीअं काई शइ कढी ॾिसे थो त न टांगे वारो आहे न टांगो आहे। चए थो हीअ बाबा जी लीला जेका आहे न उहा अपरंपार आहे, इहा असांजे सम्झ खां ॿाहिरि। ख़ैर हाणे हिन स्टेशन ते अचे थो, ट्रेन में। चए थो हाणे मां पैसा त आहिनि कोन, ईअं गाॾी में वेही रहंदुसि, जेको हूंदो साईं ॾिसंदो करे। गाॾी में जीअं वेहे थो, सभु माण्हू वेठा आहिनि। टिकट कलेक्टर अचे थो, सभिनी खां टिकट पुछे थो। हिन खां टिकट पुछे ई कोन थो। चएसि अरे विष्णु कीअं आई? सभु मज़े में आई? तुंहिंजे घर में सभु ठीकु आहिनि? हा सभु मज़े में आहिनि न? सभिनी खे मुंहिंजो ओम साईं राम चइजांइ करे। केॾो वाइड़ो थो थी वञे। मां हिनखे सुञाणा बि न, ऐं हीउ मुंहिंजो नालो खणी मूंखे थो ॿुधाए करे। चए थो बाबा तव्हांजी कृपा जेका आहे न सोनी ते हमेशह हमेशह बनी रहे। ख़ैर घर पहुचे थो, बाबा जो फ़ोटो पंहिंजे घर में लॻाए थो, जाम ख़ुशि थी रहे थो। जीअं पंहिंजे उहो हिकिड़े नंढे फॉर्म में, गवर्नमेंट फॉर्म में अकाउंटेंट हो करे। अकाउंटेंट हो त 1-2 ॾींहंनि खां पोइ उते हिकिड़ो वॾो माण्हू अचे थो। हिनखे अची चएसि थो भई मां तुंहिंजो नालो ॿुधो आहे विष्णु, मूंखे हाणे तूं मूं वटि नौकिरी कंदे, मुंहिंजो हिकिड़ो वॾो कमु आहे जंहिंमें न मां हिकिड़ी लैंड थो वठां, ज़मीन वठां थो, पर हुनजे सभु जेके पन्ना आहिनि न उहे मराठी में आहिनि ऐं मराठी मूंखे ईंदी कोन्हे। ऐं तुंहिंजे बारे में जाम ॿुधो आहे, तूं शरीफ़ माण्हू आहीं, सुठो माण्हू आहीं, अगरि तूं मूं वटि नौकिरी कंदे मां तोखे 150 रुपया पघार ॾींदोमांइ। त हीअ चए थो, चएसि थो मां सुभाणे वरी ईंदोमांइ, मूंखे ॿुधाइजांइ करे। त हीअ जीअं
चए थो ठीकु आहे करे, चए थो उनखे आंदमान में थी वञे दिमाग़ में, चए थो हिते मूंखे 40 रुपया गवर्नमेंट पघार आहे, पर गवर्नमेंट जी नौकिरी आहे, अॻियां पेंशन मिलंदी, सभु मिलंदी, ऐं हीउ कहिड़ो माण्हू आहे, केरु आहे, ऐं 150 रुपया मूंखे ॾींदो न ॾींदो, अॻियां हली करे भॼी वेंदो, कहिड़ी ख़बर करे। त जीअं ई राति बि फ़ोटे खे हथ जोड़े करे सुम्हे थो, बाबा हिनखे सुपिने में दर्शन था ॾियनि। सुपिने में हिन खां चवनि मूंखे 15 रुपया दक्षिणा ॾे, ऐं हिनखे बदिले में 150 रुपया ॾियनि था। त हिनखे उहो मैसेज मिली थो वञे कि बाबा चए थो तूं इहा नौकिरी कर करे। त जीअं बाबा चवंदा हुआ तव्हां मूंखे रुपयो ॾींदा, मां तव्हांखे हुनजा 10 दफ़ा मोकिलाए ॾींदुसि करे, मोटाए ॾींदुसि करे। चओ ओम साई राम। श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय। ओम साई।